मेयर रिपोर्ट फरमान चन्ना राधन भरसा ॻोठ ताज मोहम्मद ज़रदारी जो रहवासी मोहम्मद इसाक ज़रदारी पंहिंजे घर वारी मसमात नज़ीरा बेगम पुट जमील अहमद ऐं धीअ शकीला ज़रदारी सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त मूं 3 महीना अॻु पंहिंजी धीअ शकीला खे पंहिंजे माइट इशफाक ज़रदारी खे परणाए ॾिनो हुयो। जॾहिं त शादी जे 2 ॾींहनि बाद मुंहिंजी धीअ खे मारकुट करे घरां कढी छॾियो। मुंहिंजी धीअ ॿुधायो त इशफाक ज़रदारी नामर्द आहे, मूंखे ज़बरदस्ती परेशान करे मारकुट करे रहियो हो, मूं मथां तशदुद करण बाद घरां कढी छॾियो आहे। मुंहिंजे त इलाइक़े जे चङनि बि अहिड़ो फ़ैसिलो कयो जंहिंखे उन्हनि न मञियो आहे। हुननि चयो त असांजी धीअ शकीला ज़रदारी मुड़ुस ॾांहुं वञण लाइ तयारु न आहे। हू चए थी त मूंखे अगरि उन्हनि खे ॾींदो त मां पाण खे मारे छॾींदसि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त इशफाक ज़रदारी धीअ न ॾियण ते मूंखां 7 लख रुपया घुरिया आहिनि। पैसा धीअ न ॾियण तां असां मथां ॾमरजी पिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त नौजवान इशफाक ज़रदारी जे रिश्तेदार ग़ुलाम अब्बास उर्फ बचल ज़रदारी, मेहराब ज़रदारी, अलीगुल ज़रदारी, जावेद शाह जेके बिलावल हाउस जा मुलाज़िम सॾा रहिया आहिनि, उहे असां मिसकिननि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांखे हिरासा करे रहिया आहिनि। मुंहिंजे त जवाबदार असांजे घरनि ते काह करे हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी धीअ खे ज़बरदस्ती खणण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि सदर पाकिस्तान आसिफ ज़रदारी, फयाल टालपुर, बिलावल भुट्टो ज़रदारी, अली हसन ज़रदारी खे नोटिस वठण जो मुतालबो कयो ऐं घुर कई आहे त असां मिसकिन पुरहित ज़रदारी बिरादरी जा माण्हू आहियूं। असां मिसकिन जो नोटिस वठी असांजूं जानियूं बचाए वञनि। बिलावल हाउस जा मुलाज़िम सॾाईंदड़ जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे त अगरि असांखे इंसाफ़ न मिलियो त असीं समूरा घर भाती पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं।